गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हमीर माछी है। हमीर माछी है जिते असीं पहुता आहियूं। हिन जा अंतरिया मंज़र आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं था। हिन जी जेका ॿाहिरीं दीवार तव्हां ॾिसो पिया, ही गवर्नमेंट जेका ठाराई आहे, ही ॿाहिरीं दीवार जेको लोड़ो आयो पियो आहे, इहो बि ॾिसी सघो था। ऐं ही 1988 में 35 साल पहिरीं स्कूल वजूद में आयो। 35 साल पहिरीं खां हिन वक़्तु हिन स्कूल में केतिरा ई ॿार, केतिरा ई नियाणियूं, केतिरा ई शागिर्द पढ़नि पिया। ही हिन जो मेन गेट जेको आहे सो ही मेन गेट आहे। ही काठ जो जेको दरवाज़ो तव्हां ॾिसो पिया, मेन गेट आहे जेको ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ठारायो आहे। हाणे हिन जा अंदरिया जेके कमरा आहिनि, जेके ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ठाराया आहिनि, उहो हली अंदरि तव्हांखे ॾेखारियूं था त उहो उन जी पोज़ीशन छा आहे। हलूं था अंदरि हमीर माछी जे स्कूल में। अंदरि गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हमीर माछी, तालको मातली, ज़िलो बदीन, म्यूनसिपल कमेटी मातली शहरी हदूद जे अंदरि अचे थो। ही साम्हूं हिन जो असेंबली ग्राउंड आहे। ही तव्हांखे ॾिसाई असेंबली ग्राउंड जेको पंहिंजी मदद पाण ते हिते ॻोठाणनि ऐं उस्तादनि इहा सफ़ाई करे वण टिण ॿिया जेके लॻाए हिननि कया आहिनि। 135 खां वधीक ॿार नियाणियूं पढ़नि थियूं। ऐं हिन में तव्हां ॾिसो ही कमिरो हिकिड़ो ठहियलु आहे ऐं तव्हां ॾिसंदो कमिरे में एतिरा ॿार मौजूदु आहिनि ऐं हिते सोड़ाग लॻी पई आहे। फर्नीचर जी बि सख़्तु अणाठ आहे। हिते उस्ताद बि मौजूदु आहिनि। इन ॿार पढ़नि था। तइलीम हलंदड़ आहे। 35 सालनि खां ही स्कूल हलंदड़ आहे। लेकिन बग़ैर कंहिं इमारत जे 35 सालनि में सरकार ख़बर कोन वरिती त को ही स्कूल बि आहे या को हिन स्कूल जी का मालिकी करणी बि आहे या न। ऐं ही हिकिड़ो कमिरो ॿियो कमिरो आहे जंहिंमें 5 ऐं 4 क्लास जा ॿार पढ़नि था। हिते अधी जेका असां पंहिंजो टीचर जेका असां पंहिंजो फ़राइज़ अंजाम ॾिए थी, 5 क्लास जा जेके ॿार आहिनि उहे हिते पढ़नि था। 35 सालनि ताईं ही स्कूल जी इमारत गवर्नमेंट ख़बर कान वरिती त को हिन स्कूल जी इमारत जी असांखे पोइवारी करणी आहे, हिन ते इमारत ठाराए ॾियणी आहे। मासूम नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे हिते पढ़नि था। इन्हनि जी असांखे पोइवारी करणी आहे या न। हिन में खुॾी नुमा जेका नंढड़ा नंढड़ा कमरा 3 ठहियल आहिनि, इहा ॻोठाणनि ऐं उस्तादनि हिते पंहिंजी मदद पाण तहत ठाही आहे। ऐं इहो स्कूल जेको सो 35 सालनि खां इन ई पोज़ीशन में हले पियो। तव्हांखे ॾेखारियूं त ॿियो क्लास आहे जंहिंमें केतिरा ई ॿार आहिनि पढ़नि पिया ऐं उस्ताद आहे, उस्ताद पंहिंजे फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि अॼु बि। ऐं स्कूल ई 35 सालनि खां हले पियो। केतिरियूं नियाणियूं, केतिरियूं मिसकीन आहिनि, ग़रीबनि जा ॿार आहिनि। हीअ बि ॾिसो हिकिड़ो कोठी नुमा हिन जी जेका छित RCC जेका गवर्नमेंट ठाराए ॾिनी आहे, साहब तव्हां ॾिसो। जेकर हीअ हिते गवर्नमेंट जा उस्ताद आहिनि या हिते जा ॻोठाणा आहिनि पंहिंजी मदद पाण तहत इहे नंढड़ा खुॾी नुमा कमरा बि न ठाराईंदा त हीअ ॿार तमामु घणी ॾुखियाई में पढ़नि हा। पर हिन खां पहिरीं उस्तादनि जो ऐं हिते ॻोठाणनि जो इहो बि चवणु आहे त हिते जेको सो बिल्कुलु झूपड़ी नुमा हुई, कखनि वारी झूपड़ियुनि में बरसातुनि में ॾुखियाईनि में इहे ॿार पढ़ंदा हुआ। ऐं हीअ जेको सो अॼु बि जंहिं हिसाब सां ॿार पढ़नि पिया, सच पुछो त जेके शीशनि जे महल में वेठा आहिनि उन्हनि खे इहो क़दुरु ई कोन्हे त हीअ ॿार तइलीम कीअं पिया हासिलु कनि। हीअ को गवर्नमेंट जो स्कूल आहे जंहिंखे 35 साल थी विया आहिनि। 35 सालनि में ऐं जेको सो हिननि जे ॿारनि जी असांखे का मदद बि करणी आहे या न। हीअ म्यूनसिपल कमेटी मातली जे हदनि में अचे पियो। असां तव्हांखे उन जा कमरा बि ॾेखारिया जेके कुकड़नि जे खुॾियुनि में स्कूल हलंदड़ आहे। ॻोठाणनि जे पंहिंजी मदद पाण तहत ठारायो आहे। उन्हनि खे अझो ठाहे हिकिड़ो खुॾी नुमा ॾेई छॾियो आहे। इहे जेके 3 नंढा रूम आहिनि इहे ठहियल आहिनि। बरसाति जे टाइम ते जेको हीअ हेठियूं पट वारो ग्राउंड आहे इहो सफ़ा हेठि हूंदो ऐं ॿार जेके पढ़ी कंहिं सूरत में कोन सघंदा। जेके शीशनि जी एयर कंडीशननि जे महिलातुनि में वेही ऑफिसनि में वॾियूं वॾियूं दावाऊं करे, वॾियूं वॾियूं मीटिंगूं करे त सिंध जी तइलीम खे असां उजागर करे छॾियो आहे। सिंध जा जेके स्कूल आहिनि उहे असांजा जापान, चाइना, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इटली इन्हनि खां बि असांजा जेके स्कूल आहिनि उहे अॻु भरा आहिनि। उहे तव्हांजे साम्हूं आहे त हमीर माछी जो जेको स्कूल आहे उहो इहो इन्हनि जी दावा जे मथां पाणी आहे। सिर्फ़ु एयर कंडीशननि में वेही, शीशनि जे महल में वेही हिननि मासूम ॿारनि जी अॼु बि तव्हां ख़बर वठो त हीअ मासूम ॿार कहिड़ी हालात में, कहिड़ियुनि घुटनि में, कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में, कहिड़ियुनि सर्दियुनि में ऐं कहिड़नि हालातनि में जेके ॿार तइलीम हासिलु कनि पिया। सच पुछो त हिननि ॿारनि खे सलाम आहे जेके हीअ तइलीम हासिलु करे रहिया आहिनि। सिंध गवर्नमेंट खां तइलीम खाते जे वज़ारत खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदा 35 साल पहिरीं 1988 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जो पहिरियों जॾहिं दौरु आयो उन में स्कूल मंज़ूरु थियो। उन दौर खां वठी हिनखे 35 साल थिया आहिनि। हिन स्कूल जी अञा ताईं इमारत कोन मिली। जंहिं मुतालबो कयो आहे त हिननि ॿारनि खे हिकिड़ी बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे
जी हिते जा ॿार जेके आहिनि से आसानीअ सुकून सां पढ़ी सुकून हासिल करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।